नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं तो समाजी तंज़ीम विलेज ڈولپمينٽ آرگنائيزيشن टेक्स जस्टिस आलائينس पाकिस्तान जे तावन सां कर्ज़ ख़त्म करे सिहत ऐं बुनियादी ज़रूरतनि ते ख़र्च करण जे उनवान हेठि फोरम जो इनेकाद कयो वियो आहे, जंहिं में इंडस कन्वेंशन जे अॻुवाण हुसैन जरवार, वीडीओ जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर अली हसन मेहर, नामियारे वकील सईद अब्दुल लतीफ़ शाह ऐं सईद साजिद अली शाह, अॻूणे सोशल वेलफेयर जे डिप्टी डायरेक्टर खान मोहम्मद मेहर ऐं हारी मज़दूर ट्रेंड यूनियन जी अॻुवाणी शिरकत कई। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणी चयो त कोरोना खां बाद दुनिया में मुआशी बदहाली थी वई आहे, जंहिं सां पाकिस्तान में गुरबत, बुख, बीमारी, बदहाली, बेरोज़गारी में घणो इज़ाफ़ो थियो आहे। इन सूरत हाल खे साम्हूं रखंदे हुकूमत सां हथ वंडराइण लाइ समाजी तंज़ीम ज़रिए पाकिस्तान जे 50 ज़िलनि में कर्ज़ न सिहत जे उनवान हेठि फोरम मुनक़द कया विया आहिनि। अॼु घोटकी में आलमी इदारे खे अपील आहे त पाकिस्तान जो कर्ज़ माफ़ करे इहा रक़म गरीब अवाम, सिहत, तालीम, रोज़गार ते ख़र्च करे सघिजे। हिन चयो आहे त कोरोना, बेरोज़गारी, वरी फसलनि जी तबाही सबबि गुरबत में घणो इज़ाफ़ो थियो आहे। महदूद वसाइल, महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कर्ज़ माफ़ थियण सां रक़म अवाम ते ही ख़र्च थियण घुरिजे। हिन वधीक चयो त मुल्क जी अवाम वबा सूरत हाल सबबि गुरबत जी लकीर खां तेज़ी सां हेठि वञी रही आहे। अगरि कर्ज़ वापसि थियो त मुश्किलातनि में इज़ाफ़ो थींदो। खरबें रुपया हुक्मरान कर्ज़ वरिता पर अवाम ते ख़र्च न थिया आहिनि। हाणे आलमी इदारा कर्ज़ माफ़ करे पाकिस्तानी अवाम जी बुनियादी हक़नि ते ख़र्च करण लाइ पाबंद कनि, जीअं गरीब अवाम खे फ़ाइदो थिए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।